मिर्चा में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 279 उर्स मुबारक शुरू थी वियो। पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब शहर जो मुख्य चौराहो तंबूरा चौक नालनि जे गंदे पानी जे लपेट में अची वियो। लतीफ़ जे उर्स मुबारक जो इफ्तिताह थींदे ई पब्लिक हेल्थ इंतज़ामिया गटर बंद करे छॾिया। समूरो शहर गंदे पानी में वकोड़जी वियो। लतीफ़ सरकार जे दरबार ते ईंदड़ अज़ादार मोमिन ज़ाइरीन अक़ीदतमंद मुरीद तोड़े शहरी सख़्त परेशानी के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। पब्लिक हेल्थ जे आला ऑफिसरनि जे कन ते जूं बि नथी चुरे। मेला कमेटी भिटशा मेलो कमाइण जे चक्कर में रुधल आहे। मेलाइन जा 2 हथ मथे ते अची विया। सॼी सिंध में बरसाति तबाही मचाइण बाबति मुतासिर पंहिंजे ॻोठ इलाइक़े में फाथल मेले में रश न थी सघी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।